अपडेट कयूं कराची बार एसोसिएशन सेशन जजन जे खे ख़त लिखी कारो कोट लाज़मी पाइण खां छूट घुरी वरिती। अहम ख़बर है अवास शेयर कंदासीं। कराची बार एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी पारा लिखियल ख़त में चयो वियो आहे त शदीद गर्मी के करे वकीलन के 10 ॾींहनि लाइ कारो कोट पाइण खां छूट ॾिनी वञे। ख़त में चयो वियो आहे त शदीद गर्मी दौरान वकीलन लाइ कारो कोट पाइण कंहिं चैलेंज खां घटि नाहे। अदालत में कोट पाइण करे सिहत ख़राब थी रही है, तंहिं करे बिना कोट पाइण जे अदालत में पेश थियण जी इजाज़त ॾिनी वञे। एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची बार एसोसिएशन सेशन जजन के ख़त लिखी कारो कोट लाज़मी पाइण खां छूट घुरी वरिती। तफ़सील मालूम कंदासीं ज़ुल्फ़कार चांडियो खां। जी अपडेट कजो। अजी कराची बार जे जनरल सेक्रेटरी अख्तियार अली चन्ना कराची बार एसोसिएशन थ्रू सेशन जजन के कारो कोट पाइण खां छूट घुरी वरिती आहे। हुन हिकिड़ो लेटर लिखियो आहे सेशन जजन के हुन में मौक़ुफ़ ॼाणायो आहे त मौसम की ख़राबी सबबि वकीलन के 10 ॾींहनि लाइ कारे कोट पाइण खां इस्तिस्ना ॾिनी वञे। कराची में हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे ऐं उन गर्मी जे करे कराची बार जा वकील जेके आहिनि उहो कारो कोट पाइण उन्हनि जे लाइ हिकिड़ो चैलेंज आहे ऐं उन जे लाइ उन्हनि खे इजाज़त ॾिनी वञे त उहो 10 ॾींहनि जे लाइ कारो कोट न पाइनि। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।